वताये फ़क़ीर बाज़ार में वियो ऐं बाज़ार घुमी रहियो हुयो। बाज़ार घुमंदे घुमंदे हिन खे हिकिड़ो हलवाईअ जो दुकान नज़र आयो। हलवाईअ जी दुकान ते केतिरनि ई क़िस्मनि जूं मुख़्तलिफ़ मिठाइयूं तमामु ज़बरदस्त नमूने पयूं हुयूं। उन्हनि में जिलेबियुनि जा थाल, तोशा, संगर, लाई, पेड़ा, मुख़्तलिफ़ शयूं तमामु बहितरीनु बहितरीनु पयूं हुयूं। वताये फ़क़ीर जॾहिं उन्हनि शयुनि खे ॾिठो त हिन जो वात पाणी पाणी पियो थिए। वताये फ़क़ीर पंहिंजे खीसे में जॾहिं हथु विधो त हिन खे आनक बि खीसे में न मिली। वताये फ़क़ीर उन हलवाईअ जे वेझो हुयो ऐं हलवाईअ खे वञी हीअं अखि में उनखे आङुर हयईं त उन हलवाईअ चयोसि त फ़क़ीर ख़ैर त आहे, छा थियो अथई, अंधो थी वई या ॾिसी कोन थो? वताये फ़क़ीर उन हलवाईअ खां पुछो त ॾिसी थो छा? चई हा ॾिसां थो, छो अंधो आहियां? चई जेकॾहिं तूं ॾिसी थो ऐं अंधो बि न आहीं त हेॾा माल पिया अथई, अॻियूं थाल भरिया पिया अथई, तूं खाई चवंदो? उन हलवाईअ वताये फ़क़ीर खे चयो त जेकॾहिं मां खाईंदुमि त मूंखे नुक़सानु थींदो, उनजे करे मां नथो खावां। वताये फ़क़ीर चयोसि यार तूं त दरवेश माण्हू ई, लहो हितां ऐं परे थी, मां थो वेहां ऐं खावां, जेकर नुक़सानु थो पए त मूंखे भले पए।